नहमदहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे सिलसिले में अक़ाइद जो बयान हलियो पे ऐं ही हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर मसूद साहब जो हिकिड़ो किताब है अक़ाइद जे बारे में, उन मां ही बयान थींदो आहे। पाण पहुता हुआसीं क़यामत जे मैदान में, मैदान महशर जेको क़ाइमु थींदो ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सिफ़ारिश फरमाईंदा त अल्लाह पाक हिसाब किताब शुरू फरमाए, ओस ताईं पाण पहुता हुआसीं। अॻियां फरमाईंदा तजल्ली, अल्लाह रब्बुल आलमीन जी तजल्ली। हिसाब किताब शुरू थियण खां पहिरीं आसमान तां तमामु घणा फ़रिश्ता हेठि लहंदा ऐं माण्हुनि खे चइनी तरफ़नि खां घेरो करे वेंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला जो अर्श लाथो वेंदो, उन ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे शान जे मुताबिक़ तजल्ली फरमाईंदो, जंहिंसां तमामु मख़लूक बेहोश थी वेंदी ऐं सभिनी खां पहिरीं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन होश में ईंदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसंदा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्श जो पायो पकड़े बीठा आहिनि। पाण फरमाए त मूंखे इहा ख़बर कान्हे त उन्हनि खे यानी मूंखां बि पहिरीं होश अची वियो या तूर ते जेका उन्हनि खे बेहोशी थी हुई जबल तूर ते, उन्हनि जे करे मैदान महशर जी इन बेहोशीअ खां उन्हनि खे मुस्तस्ना कयो वियो। पोइ सॼी मख़लूक होश में अची वेंदी ऐं हिसाब किताब शुरू थी वेंदो। आमाल नामनि जी तक़सीम, हिसाब किताब शुरू थियण खां पहिरीं हर हिक जे आमाल नामे खे उनखे ॾिनो वेंदो, हर हिक जो आमाल नामो उनखे पेश कयो वेंदो ऐं नाम आमाल ॾियण जो तरीक़ो इहो हूंदो त आमाल नामनि खे उॾायो वेंदो ऐं हर कंहिंखे उनजो नाम आमाल उॾामी करे ख़ुदि ब ख़ुदि उनजे हथ में पहुची वेंदो। ईमान वारनि जो नाम आमाल जेको आहे सो साॼे हथ में ऐं बे ईमान जेके हूंदा काफ़िर, उन्हनि जो ईमान नाम आमाल उन्हनि जे खाॿे हथ में ॾिनो वेंदो। ऐं बाज़ मुफ़स्सिरीन फरमाइनि था त टे तरीक़े सां आमाल जी तक़सीम थींदी आमाल नामे जी। हिकिड़ा त ॿ तरीक़ा इहे आहिनि त साॼे हथ में ईमान वारनि जो आमाल नामो, खाॿे हथ में जेको आहे सो जहन्नमी यानी काफ़रनि जो। पर हिकिड़ा उहे बि हूंदा जिन खे मिलंदो त साॼे हथ में, पर साम्हूं खां कोन मिलंदो बल्कि पोयां खां मिलंदो, यानी हुननि जो हथु पोयां वेंदो ऐं पुठीअ खां हुननि खे जेको आहे सो आमाल नामो मिलंदो। त इहे बि जेको आहे उहे माण्हू हूंदा जेके हूंदा त जन्नती, यानी बिल आख़िर त जन्नत में वेंदा, पर पहिरीं कुझु सज़ा भोॻींदा। ए काफ़िर कोन हूंदा पर गुनहगार मुसलमान हूंदा जेके मुत्तकी परहेज़गार मोमिननि वांगुरु कोन्हनि जिन खे साम्हूं खां आमाल नामो मिले ऐं काफ़रनि वांगुरु बि कोन्हनि सफ़ा जो उन्हनि खे जेको खाॿे हथ में मिले, पर हिननि खे जेको आहे मिलंदो त साॼे हथ में पर पोयां खां मिलंदो, माना यानी इज़त जे तौर ते न बल्कि हिकिड़ी नाराज़गी जे तौर ते हिननि खे मिलंदो। या निशानी हूंदी त ही इब्तिदा में जन्नत में कोन वेंदा, ही पहिरीं सज़ा भोॻे पोइ वेंदा, अल्लाह पनाह में रखे। नाम आमाल जंहिंखे साॼे हथ में मिलंदो उन ॾींहुं कामयाब ऐं कामरान ऐं जन्नती हुअण जी निशानी हूंदी, ऐं नाम आमाल जंहिंखे खाॿे हथ में मिलंदो त नाकाम ऐं जहन्नमी हुअण जी निशानी हूंदी, अल्लाह बचाए। हिसाब किताब जो आगाज़, नाम आमाल जे तक़सीम खां पोइ उनखे पढ़ण जो हुकुम थींदो, अल्लाह पाक जे तरफ़ां थींदो त पढ़ो ऐं हर माण्हू पंहिंजो पंहिंजो नाम आमाल जेको आहे आमाल नामो पोइ पढ़ी सघंदो, भले दुनिया में पढ़ियल न बि हुजे तॾहिं बि पढ़ी वेंदो ऐं ॾिसंदो, तॾहिं उनजो जेॾीमहिल हू ॾिसी पूरो कंदो त पोइ उनजो हिसाब किताब शुरू थींदो। किताब त मिली वियो, हिसाब पोइ शुरू थींदो। किरामन कातिबीन जेके आहिनि, यानी जेके कुल्हनि ते अल्लाह ताला फ़रिश्ता विहारे छॾिया आहिनि, जेके सुबुह जो फजर ते ऐं शाम जो असर ते उन्हनि जूं तब्दीलियूं थियूं थियनि, ड्यूटियूं थियूं तब्दील थियनि,
उहे किरामन कातिबीन बतौर गवाह जे पेश कया वेंदा ऐं गवाहनि जो सिलसिलो शुरू थींदो। अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत उहा गवाही जे तौर ते पेश कई वेंदी, गवाह जे तौर ते। ऐं इंसाननि जा जेके ख़ुदि उज़्व आहिनि उहे बि शाहिदी ॾींदा। हथ पेर ऐं जिस्म जे जंहिं हिसे खां खे अल्लाह ताला चाहींदो उन खां अल्लाह रब्बुल आलमीन जेको सो ॻाल्हाईंदो ऐं उनखे अल्लाह ताला इहा क़ुवत गोयाई अता फ़रमाईंदो। ऐं पोइ इतमाम हुज्जत जे तौर ते हुज्जत क़ाइमु करण जे लाइ, ताकी सुभाणे हीउ ईअं न चई सघे त भई मुंहिंजे ख़िलाफ़ु को गवाह कोन्हे, बल्कि हिन जे पंहिंजे जिस्म जे उज़वनि खां ॻाल्हाए अल्लाह ताला हिन खे जेको आहे हिन जे मथां हुज्जत मुकमल कंदो। ऐं उन खां पोइ वज़न आमाल थींदो। क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब जो तरीक़ो ॻणण जो कोन हूंदो, बल्कि नेकियुनि ऐं बुराइनि खे यानी ॻणियो कोन वेंदो, बल्कि तोरियो वेंदो। यानी साहिमीअ जे हिकिड़े पुड़ में नेकी रखी वेंदी ऐं ॿिए में बुरायूं रखियूं वेंदियूं, हिकिड़े में नेकियूं हूंदियूं। पोइ जेकॾहिं नेकियुनि वारो पुड़ ॻरो थो थी वञे त पोइ जेको आहे सो उन जे लाइ जन्नत आहे। त क़यामत जे ॾींहुं वज़न आमाल जेको आहे उहो हक़ु आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए। जेको माण्हू हिन दुनिया में आख़िरत खे यादि रखंदो, क़दम क़दम ते आख़िरत खे यादि रखंदो, त छो त अल्लाह पाक हिते दुनिया में असांखे मोकिलियो आहे पंहिंजी आख़िरत जी तयारी जे लाइ। हाणे जेको माण्हू पंहिंजे मक़सद खे यादि थो रखे उहो कामयाब थो थिए, पर जेको पंहिंजे मक़सद खे विसारे थो छॾे उहो नाकाम थो थी वञे। हिकिड़ो माण्हू घरां निकितो वञे पियो बाज़ार में पहुची, हुनखे इहा ई ॻाल्हि विसरी वई त आउं छाजे लाइ आयो हुउसि। हाणे जंहिं मक़सद जंहिं ज़रूरत जे लाइ निकितो हो उन में नाकाम थी वियो, छो त हुनखे यादि ई कोन्हे। हाणे घुमी फिरी वरी साॻियो ईअं ख़ाली हथे वेंदो लियो, घर वञी वापसि हिनखे यादि अचे त अरे आउं त फलाणे कम जे लाइ निकितो हुउसि, पर हिन जी सॼी जेका तगो दो आहे, सॼी जेका कोशिशि आहे, उहा सभु नाकाम वई। वक़्तु हिन जो ज़ाया थियो, हिन जो जेको कोशिशि लॻी, हिन जो जेको सलाहियतूं लॻियूं, सभु नाकाम। छो त हिन खे पंहिंजो मक़सदु यादि कोन हो। ईअं ई उहो इंसान दुनिया जे अंदरि नाकाम थी वेंदो। अल्लाह पनाह में रखे असां सभिनी खे नाकाम थियण खां। जेको पंहिंजे आख़िरत खे यादि कोन रखंदो ऐं जेको आख़िरत खे यादि रखे ऐं आख़िरत जी तयारी में लॻी वञे उहो कामयाबु आहे। छो त अल्लाह पाक असां सभिनी खे हिन दुनिया में मोकिलियो आहे पंहिंजी आख़िरत जी तयारी जे लाइ। हाणे जेको माण्हू पंहिंजी आख़िरत खे यादि रखंदो ऐं उन जी तयारी में लॻंदो, अल्लाह ताला उनखे कामयाबी नसीब कंदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे कामयाब इंसाननि मां बनाए ऐं नाकामी खां अल्लाह ताला बचाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।